नशा कमदार जे आपणे वडो कमदार का भैया बटेरा इते रस्ते में हूंदो ईंदो हूंदो ना तने भाई को बेहणी कोने जाडे जो वने तो मोटे ही कोन तो बटेरा ईंदो हूंदो पर रस्ते में हूंदो तू डेरा स्कूल वने तो जी बटेरा पढ़ो भी है जी बटेरा पढ़ो हां जब अगे ते जरूरत हो जाई तो घुरंदो कर किताब किताब ने जरूरत हो जाई तो पैसा दी भरंदो कर जी बटेरा फाउंडेशन पी के बिस्तर में सरकार से जल्दी कर वेंदा कमा बटेरा ओ आचे तो बस दरवाजा टपी आचे तो अच्छा ठीक है वे अच्छे घरा नहीं काटा ने चलो तो बीच में कमदार लगी हुआ साथे बटेरा है चाला अस्सलाम वालेकुम अच्छी है बा अच्छी याद है वरेरा कमदार देवाल बाबा कम से काते पहुंचाई वरेरा सही कम इंशाल्लाह हले थो तकरीबन कम थी वियो कुछ माण्हुनि जा घर ठाराया आहिनि कुझु रियालनि अला मालिक अला भलो कंदो जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे ठाराईंदा ॾींदा वञनि बाबा तो को भी मानू वोट जो न रहे सब गरीब है मिस्किन माण्हू आहिनि उन्हनि जे राशन ऐं खाधे पीते जो ख़्याल तोखे रखणो आहे इन गरीब माण्हू जी दुआ सां था वॾेरा आहियूं बाबा कमदार देवाल बाबा में स्कूल बच्चो घर दवाया स्कूल बच्चो स्कूल ही वया ॿारनि जी तालीम जी जगह वडेरा साईं स्कूल सफ़ा तबाह थी वियो साईं हाँ तो कमदार ही कर जेस ताईं गवर्नमेंट स्कूल ठाराए तेस ताईं वञी असां पंहिंजे ख़र्च मुंहिंजे ख़र्च ते जेको बि स्कूल जो ख़र्च थिए स्कूल ते वो जल्दी में स्कूल जी मरम्मत कराए त जीअं मुंहिंजे पुठ जा माण्हूड़ा ढंगीरा ॿारड़ा ही तालीम कराए सघनि हिम्मत कर जल्दी कर जीअं साईं बस देर न थी अब मां स्कूल तामीर कराया थो तो बस ता मास्टर जेतिरा ईंदा मां स्कूल हफ्ते में मां तोखे तयार करे ॾींदुमि ठीकु आहे जल्दी न हुकुम तामीर थिए जल्दी में अॻ में स्कूल ठहे असां ॿारनि जी तालीम भलाई 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 वाह 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 मौला